DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ PTI बानी के ज़हनी मरीज़ ऐं मुल्की सलामती लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हिकु शख़्स पंहिंजी ज़ात जो क़ैदी ऐं ज़हनी मरीज़ आहे। संदसि सियासत ख़तमु, मौक़िफ़ मुल्की सलामती लाइ ख़तरो बणिजी चुको आहे। पाकिस्तान खां वधीक कुझु नाहे। हिकु शख़्स जी ख़्वाहिश एतिरी वधी चुकी आहे जो चवे थो त हू नाहे त कुझु बि नाहे। अवाम खे फ़ौज ख़िलाफ़ भड़काइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। पाक फ़ौज लिसानियत ऐं सियासी ग्रुप जी नुमाइंदगी न कंदी आहे। सियासत खे पाक फ़ौज खां परे रखणु घुरिजे। हथियारबंद फ़ौज जा जवान मुल्की सलामती लाइ क़ुर्बानी ॾे रहिया आहिनि। आइन में क़ौमी सलामती ते इज़हार राय जी इजाज़त नाहे। KP में गवर्नर ॾांहुं लागू करण जो फ़ैसिलो हुकूमत कंदी। फ़ौज जो को बि तालुक़ नाहे। दहशतगर्दी हिकु ॾींहं में ख़तमु न थींदी। दहशतगर्दी ख़ात्मे लाइ सियासी मर्ज़ी जी ज़रूरत आहे। सिंध सरकार के GST की ज़िम्मेवारी ॾिनी वञे त हदफ़ खां वधीक टैक्स जमो कंदासीं। सिंध सरकार सेल्स टैक्स जी ओगाड़ी लाइ तयारु आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ साबित थी वियो त सूबा वफ़ाक़ खां वधीक बहितर इदारा हलाए सघनि था। माली वसीला सूबनि खे मुंतक़िली करणु ग़लती नाहे। वफ़ाक़ी सरकार खे पंहिंजूं परेशानियूं ख़तमु करण लाइ सूबनि खे वधीक ज़िम्मेवारी ॾियणु घुरिजनि। अॻूणे वज़ीर आज़म शहर शहर वञी मुल्क खे ॾिवालो करार ॾिनो। मुल्क जे हर शोबे में दुनिया जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। NICVD में आलमी बया जो इलाज कयो वेंदो आहे। अरिड़हीं तरमीम खे ग़लति करार ॾियण लाइ जवाब NICVD आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी, सिंध जी ख़ुशहाली सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं वधीक तेज़। हैदराबाद सांगड़ मिठी वार कंबर कोनरी चूंड के फरीदाबाद जे स्कूलनि में सक़ाफ़ती तक़रीबूं। थाणे बुलाकान मीरवा गोचाणी सिंधी गीत ते रक़्स। बिरिया सिटी में सक़ाफ़ती तक़रीब फनकार सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे जुमाए छॾियो। नने में बि मौसीक़ी जी महफ़िल, फनकार हमीद अंसारी ऐं ॿियनि तरफ़ां सुरनि जी वर्खा। जेकोबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं मीरपुर ख़ास में नौजवान जी मोटरसाइकिल रैली। टंडे अलियार में बि नौजवाननि तरफ़ां रैली कढी। क़ौमी गीतनि ते रक़्स। कड़ियो गंवर में बि मुख़्तलिफ़ धुननि तरफ़ां सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें रैली कढी वई। मीरपुर ख़ास में मलाखड़ो। सिंध ऐं पंजाब जे पहलवाननि में ज़बरदस्त दंगल। खुशबू लखारी तरफ़ां सुरनि जी वर्खा। टंडे अलियार में बि पोरहत होटल जे दुकान खे सक़ाफ़ती रंगनि सां सिंगारे छॾियो। मातली बुछरी में मच कचहरी कोट गुलामनि में सिंधी अदबी संगत तरफ़ां सक़ाफ़ती मुशाइरो। नेशनल गेम्स जी इफ़्तिताह तक़रीब अॼु कराची में थींदी। तयारियूं मुकमल। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ासि महिमान तौरु शिरकत कंदो। म्यूज़िक कंसर्ट में हदीका कियानी ऐं अली अज़मत सुरनि जी वर्खा कंदा। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां नेशनल स्टेडियम जो दौरो। तयारियुनि जो जाइज़ो। संदसि चवणु आहे त नेशनल गेम्स सिंध लाइ वॾो एज़ाज़ आहे। शहरनि खे वॾे अंग में स्टेडियम अचणु घुरिजे। कोशिशि आहे त मशल क़ौमी हीरोज़ हथां रोशन कराई वञे। FIFA वर्ल्ड कप 200 बजे ऐलान। मेगा इवेंट में 48 टीमुनि खे 12 ग्रुपनि में विरहाए वियो। टूर्नामेंट ईंदड़ साल अमेरिका, कैनेडा ऐं मैक्सिको में खेॾियो वेंदो। FIFA अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे FIFA अमन अवार्ड सां नवाज़े छॾियो। सदर ट्रंप जो चवणु आहे त हीउ संदसि ज़िंदगी जे वॾनि एज़ाज़नि मां हिकु आहे ऐं हुन लखे जानियूं बचायूं। पाक भारत जंग बि शुरू थियण खां अॻु रोकराई। ऐं पाकिस्तान समेत 8 इस्लामी मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि पारां रफ़ा क्रॉसिंग हिकु तरफ़ खां खोलण जी इसराइली बयान ते ॻणिती जो इज़हार। पाकिस्तान, मिस्र, उर्दन, गॾियल अरब इमारात, इंडोनेशिया, तुर्किया, सऊदी अरब ऐं क़तर जे परॾेही वज़ीरनि खे गॾियल बयान में चयो आहे त उन क़दम जो मक़सदु गज़ा पट्टी जे रहवासियुनि खे जमहूरिया मिस्र मुंतक़िल करणु आहे। सदर ट्रंप जी तजवीज़ कयल अमन मंसूबे ते मुकमल अमल कयो वञे। फ़लस्तीनी जबरी बेदख़ली जे हर कोशिश जी सख़्त लफ़्ज़नि में मुख़ालफ़त कनि था। फ़लस्तीन खे पंहिंजी सरज़मीन छॾण ते मजबूर न कयो वञे।